जनाब मुझे मतलब पढ़ा मेरा याद रख जाए या गाल औलाद सा न कजाए जी औलाद सा कने तो कम अध मेरा जीवी दई साईं औलाद मुझो दुश्मन आ ये मुझा पुट मुझा जानी दुश्मन थी बाक़ी इहे तुंहिंजा सॼण आहिनि जेके फुरनी वेठा सवाली 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 जिन जलाली कमल कवाली हलिया वञो हितां हलिया वञो छो त मुंहिंजे लाइ हाणे जिन जुलेबियूं खयूं था अचनि मां जुलेबियूं खाईंदुसि जुलेबी खाईंदे पुट तूं अॼु मुंहिंजे हथां जूता खाईंदे ना ना नज़रानो ॾे ऐं तूं हल तुंहिंजा तावीज़ मां साईं खां खणी थो अचां बस हल हाणे मां खणी थो अचां तावीज़ कीअं कम खे खईं ऐं सफ़ा ओरिजिनल फकीर फकीर साईं ओ फकीर साईं मूंखे बि तावीज़ लिखाइणो आहे मूंखे बि मनू पुछी न मसलो कहिड़ो आहे मनुअ खे मसालो छो ॿुधायां सिधो सो फकीर तूं ही मसालो कोई न हेॾो आहे छा मसालो त मुंहिंजो आहे न तोखे थो ॿुधायां फकीर साईं साईं आचार बि ठाहे थो उन में साबुण बि मिलाए थो सूफ बि आचार में पवनि था हा वरी फकीर लाइ जिन जुलेबियूं खणी था अचनि वाह फकीर साईं वाह फकीर साईं हक 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 फकीर साईं अरे पंहिंजी हक़ बंदि कर हेॾे कढो नज़रानो प्यारो हेॾे कढ मां चवां थो हेॾे कढ ला पंहिंजा तूं ला सॼो आथर सुठ खमू ही मूंखां थो लिकाई हा फकीर बाबा ला बाबा बाबा हेॾे ॾे नज़रानो बाबा अचे अब्बा हाणे अब्बो अरे बि मूंखे फासाईंदे अबा बुख पेट तो लोड़ा है अबा अरे अबा अबा सुनो सब कमीनू का खपाए थे ना
अल्लाह खैर करे बालड़ो मोकिल। मुंशी तोखे मुंहिंजो नंढड़ो मारे हो तोखे रांदि कान थी अचे। अलाए केॾांहुं विया मुंहिंजा बचड़ा। लॻे थो त मुंहिंजे बचड़नि खां सेठ ज़ालिम राति ॾींहं कमु कराईंदो हूंदो। चवनि पिया त सेठ मुए महिराब जे मुंहं ॾिया। अहिड़े शिकिल वारे माण्हूअ में न इख़लाक़ हूंदो आहे ऐं न वरी इंसानियत हूंदी आहे। चइबो त हिन कैसेट वारे फ़क़ीर मुंहिंजो कमु करे छॾियो आहे। आशिक़ मजबूर आहे इन गाने सां खे सोच में विझी छॾियो आहे। सोचे थी साईं, हा सोचे थी, सोच भली सोचे आख़िर मजबूर थी वेंदी आहे। हा मजबूर थी वेंदी आहे। मेरा तुझो वक्त छाते पटिजी विया। पुराणे नलके जा बुलट जेडी मल ॾिस या किन्नी शिकिल खणी ऐं कुतीअ जहिड़ा ॾंद कढियूं वाॻूअ जहिड़ो वात पटियूं वेठो ई उहा बि साबा जे साम्हूं। उहा साबा जे सिर मथां सदको वञी ॾेॾर वारा चार्जर साबा तुझे सिर तूं सदके वञी कुती चवी ॾेढर चवी वाॻू चवी पर मूं ग़रीब ते को बि असर कोन पवंदी। मां ॿुधायां थो। हा छो त मुंहिंजी मिठी आशिक़ मजबूर आहे केॾो बि खणी कंधार हुजे। हा भाउ मां मोहबत जे मोबाइल जो उहो सेट आहियां जंहिंजी LCD ते तुंहिंजी तस्वीर सफ़ा ओके थी छपिजी वई आहे। जेकॾहिं तो जहिड़ी बैटरी जो सहारो मिले न त चार्जिंग मां जान ई छुटी पवे। फुल सिग्नल बेड़ा ई पार। ॾाढो थींदे ख्वाल जॾहिं पुठाणनि वारा पादर पए न या बुहारनि सां कुटी थिए न इहो पूत तो वारो कॾहिं तूं मुआ समत में ईंदे। हाय हाय इहा समत जे करे सवत करे आ न हिन वक़्तु मुंहिंजा अहिड़ा हाल ई न हुजनि। सवत मरी वई इहो शेर सालू मुंहिंजे गटे में विझी वई मूंखे असली छोरो छिनो करे वई। अरे मुआ ॻाल्हि त ॿुध समत तुंहिंजी ज़ाल हुई या माउ पीउ हुई। अरे माउ पीउ खां बि मिठी माजूर इहे मायूं हूंदियूं अथई। यतीम धिका थाबा खाई सुधरी वेंदा आहिनि पर जिन जूं मायूं न हूंदियूं आहिनि ईअं मूं वांगुरु बेइज़्ता पिया थींदा आहिनि। जीअं मां तुंहिंजे अॻियो थो अचां दिलि त चवे थी लठ खणी तुंहिंजूं ॿई टंगूं भञी छॾियां ऐं तुंहिंजे पुटनि जे आॾो वञी फिटी कयां या त इहे तुंहिंजा पेर कटे छॾियां न हुजंदी न पंधु करे हेॾे मुंहिंजे घर अची। किस्तुनि में न मार जाने धकणो हिकिड़ो इहो दगुलाम से रुमराणी बि चई चुको आहे। साबा हिकिड़ो ई धको हणो सदको वञाए जीअं मां हिन दुनिया मां ई मोकिलायो वञा। न किस्तुनि में तोखे कोन मारींदसि इन मुंहिंजे जाबू खां वञी बंदूक खणी थी अचां ऐं ॿीहर ईंदे न त हणंदी मैं हिकिड़ी। पोइ इहा ठगी गाबन सूदी ढक ते माण्हू माण्हुनि को सोलो कमा छा गऊं। अरे ही मेहराबा जेको तुंहिंजे इश्क में अंधो थी पियो आहे न त तो जहिड़ा ढोर कसई कोन था वठनि कसई। मां ढोर थी तोखे नज़र अचां। हाँ दिले जी ढकड़ी
पड़ी हाली आहे बड़ सां शादी कर। अलाह कंदो बण खे बाहि लॻंदी, पन बि सड़ी वेंदा, वञी रुगो थोरो बचंदो। मुआली बाबा तू मूंखे पिटी थो हां कप गिया मुआ तो पैसे के में तो शिकले पुछली खाई मुझे घर में अच्छा ने हमारा छोरा तो मानो के तो पांच कत्ता दी आ रहे हो छाजला छोरा था बस ने भागो कहीं जाए जो अरे से भी घर में मानी नथी जाई छा जो बती तो टुकर जला होते होते धक्का खाई दो बाहे लगाई मुआ यार शमो शहर मां जे खाली हथ हलियासीं न त जाबर खान वॾी जुट कंदो। दोस्तो असां चयो त ढोलू भॼण जो तेज़ आहे पर मनू ऐं खमू तुन जा पी निकिता। मार जो खौफ इंसान के कार खां बि तेज करे छॾींदो आहे। साबा त छोरनि खे का ट्रेनिंग ॾेई छॾी आहे। साबा छोरनि खे थञ सां गॾु कार जो तेल पियारियो हूंदो तॾहिं त तितर खां वधीक उॾार अथनि न। शमू अॼु तुंहिंजी ढराई जे करे हू भॼण में कामयाब थी विया, न त साबा वारा छोरा असांजे चंबे में हुजनि हा। शमो भॼण जो त असली सफ़ा को जॾो ही ॻाल्हि कबी सिधी। रस्ता सिधा हुजनि न त शमू बि स्पीड वठे न। रस्तनि जा मोड़ मूंखे मुंझाए था विझनि ऐं ॿियो त मूंखे पेर में कंडो लॻल आहे। यार शमो शहर मां जेकॾहिं खाली हथ हलियासीं त जाबर खान खे कहिड़ो मोह ॾसींदासीं। साबा जे छोरनि जे करे असां पंहिंजा मोह मांडा त कोन मटाईंदासीं न। हली था हवा लॾियूंसि पोइ जहिड़ा हाल हबीबा तेड़ा पेश पिरिया। हा यार बख्शू शींह वांगुरु ॿ टे गजगोड़ूं करे बस करे वेंदो। कहिड़ी हुन वटि बंदूक भरी पई आहे जो वहाए कढंदो। या भुलिजी बि जाबर खान सां ॻाल्हि न कजो त मनू ऐं खमू असां शहर में ॾिठा हा। जेकॾहिं न हू पुछे त पोइ छा चऊंसि? चइजोसि सॼो शहर लियाऊं, मनू खमू किथे नज़र ई कोन आया। ईअं बि सही आहे। फिलहाल जेके पैसा बचा आहिनि हली था मानी खे ॾारो ॾियूं। भॼण में त शमू जी तेज़ाई ॾिठव, हाणे मानी खाइण ॾिसजोसि। मानी खाइण में असांखे केरु नथो मारे सघे। असांखे मुर्शिदनि जूं दुआऊं न। यार हाणे छॾियो मानी खे निकरण जी कयो। असां वटि त कार्ड बि कोन्हनि के। जेकॾहिं न पुलिस पकड़े वई त मानी जे जाते मोचड़ा खाइणा पवंदा। बख्शू सही तो चए, सिज खड़े निकिरी हलो। उथो हलो। गोठ में असांजे मथां जूता वसाईंदा आहिनि, हिते गुल पिया था वसाइनि। लॻे थो अम्मा जी दुआ अथई। अम्मा जी दुआ। अम्मा सदाईं पिन जा टुकर खाधा। अम्मा जी दुआ वारी किथां लॻे थो इहा असां गुलाब था कनि। अम्मा शकीला हेॾे थूम जे पुटनि खे जाफ़रा बनायो आहे। अचो पुट अचो, हीउ बि तव्हांजो पंहिंजो घर आहे। अंदरि अचण जी का बि ज़रूरत न आहे। लॻे थो त हीउ बि दुश्मननि जी चाल आहे। न सोट सिकंदर, हिन मुंहिंजे भाउ बबलू जी जान बचाई आहे ऐं जान बचाइण वारा दुश्मन न आहिनि थींदा। पर पोइ बि असांखे एहतियात रखणो पवंदो, छो त हिन शहर में असांजा वेरी वधी विया आहिनि। सेठ जिब्रान त सदाईं ॿियनि जूं ज़िंदगियूं सवारियूं आहिनि, पर हिननि त मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे। मुंहिंजी धीउ शकीला ऐं बबलू हीअ त मुंहिंजी ज़िंदगी आहिनि। अॼु जे ही नौजवान न हुजनि हा त पंहिंजी जान जी परवाह न कंदे भॼी अची नंढड़े जी जान बचाई अथनि। अल्लाह ख़ैर करे जो अहिड़ो वक़्तु हिन घर जे मथां अचे। अस्सलाम वालेकुम अंकल। वालेकुम सलाम सूबेदार। अंकल अॼु कहिड़ी ख़ुशी में गुल छटिया अथव ऐं ही ॿई केरु आहे? हिननि खे माण्हू करे तव्हां वटि पहुचायो आहे, बाक़ी नालो पुछा करणु विसरी वियो आहे। कमाल आहे अंकल, तव्हांजे करे दुश्मन वॾो ॾियार विछायो आहे ऐं तव्हां उन्हनि माण्हुनि खे घर था वठी अचो जंहिंजे नाले जी बि ख़बर न आहे। अल्लाह ख़ैर करे नालो पुछी था वठूं न। नालो त हिननि खां मां पुछां थो। तुंहिंजो नालो छा आहे? साईं हिन जो नालो मनू आहे। मनू। अरे रे ही गूंगो आहे जो तूं तो नालो ॿुधाई? खमू चइसि न त मां गूंगो आहियां। अच्छा त ही खमू आहे ऐं तूं मनू आहे। भला तव्हांजे पीउ जो नालो छा आहे? साबा। पीउ जो नालो साबा, बाक़ी माउ जो नालो साईं ख़ैर माण्हू ॿुधाए छॾियो। असांजो मतिलबु त असांजो पीउ गुज़ारे वियो आहे ऐं ॻोठ जा माण्हू सभु साबा जा पुट सॾींदा आहिनि। पुट अली हीअ त वीचारा अॻे ई ख़ौफ़ ज़दा आहिनि। बहितर तहक़ीक़ात करे हिननि खे परेशान न कर। हिननि मुंहिंजे नंढड़े भाउ जी जान बचाई आहे ऐं कंहिं बि भेण खे ख़ुशी ॾियण लाइ भाइर दुश्मन न आहिनि थींदा। कंहिं बि भेण खे ख़ुशी ॾियण वारा
ॿाहिरि ई थी सघनि था दुश्मन ऐं दहशतगर्द न। हाणे ॿुधो, ही बि असांजे घर में घर जे भातिन वांगुरु रहंदा। हिननि खे केर बि नुक़सानु पहुचाए इहा ज़िम्मेवारी तव्हां ॿिन्हिनि जी आहे। ख़ैर आहे चाचा, सिकंदर त सॼे घर जो ख़्यालु रखंदो आहे, हिननि जी बि चौकीदारी कंदो। चौकीदारी न, पर तुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। हिननि असांजी ज़िंदगी बचाई आहे। दुश्मन हिननि जी ज़िंदगी खे नुक़सानु पहुचाइनि, इहो असां बर्दाश्त न कंदासीं। ठीकु आहे चाचा, तूं परेशान न थी। हिते छो बीठा हो? अचो त मां तव्हांखे पंहिंजो कमरो ॾेखारियां। अचो हलो हलो हलो। अचो। बोर था ठो, बोर था ठो। पाटियूं ॾे पंहिंजूं ॾिसो पाटियूं। तव्हां खां मनो खमोड़ो था पकड़जनि। अॻिते हली तव्हां फिर अक कारा कंदव। डांबर खाना छोरा के काड़े तितर जा पुट न ॾिसण सां अहिड़ो था भड़को हणन जो अख न ॾिसे गोॾे खे। लानत अथव लानत। बुॾी नथा मरो अहिड़ियूं ॻाल्हियूं करण सां। ब्लेड घुराए वार भिरूं कूड़े सफ़ा रक्षे जहिड़ो करे छॾियांव। डिॼां थो इन ॻाल्हि खां त ॻोठ वारा चवंदा अते जाबर खान जे साथियुनि जो इहो हशर नवाब खान करायो आहे। डांबर खान, तुंहिंजा लफ़्ज़ तिखा तीर था लॻनि असांखे। जेको ताने सां न मरंदो उहो तीर सां छा मरंदो? तव्हांखे त लूसण जा नक आहिनि। वझांव थो त वरी था फुटनव, वझांव थो त वरी था फुटनव। डांबर खान, हिन चक्कर मनु ऐं खमो असांखे हथ अचनि, वरी भॼी बि न सघंदा। ढोलू साहब, इहो कीअं भला मूंखे बि त ख़बर पवे उन्हनि खिलाफ़ कहिड़ी कार्रवाई करण जो सोचियो अथव? डांबर खान, मनु ऐं खमू जूं जंगू भञी छॾींदासीं रमज़ान मंडे वांगुरु। वतंदा बगलनि में काठियूं फासाए घुमंदा। पोइ जॾहिं तुंहिंजो हुकुम थींदो मनु ऐं खमू खे तुंहिंजे कदमनि में अची फिटी कंदासीं। डंगू त तव्हां जूं भॼण घुरिजनि। उहे वेही मुंहिंजो ताक़त ते माल पेट में हणंदो न, पोइ सवाबु थींदो। माज़ूरनि जी ख़िदमत करणु वॾो सवाबु आहे। माण्हू न आयो, फीड खाइण वारो अच्छा कुकड़ आयो, जेकी न विढ़नि न की बांग ॾियनि, बाक़ी खाइण तव्हां लानतन वांगुरु। डांबर खाना अॼु जेतिरी तो झुठ कई आहे न, उन खां बेहतर तूं बंदूकानी कढी आहे असांखे। ईअं बि कंदुसि। ॿिनि ॾींहंनि में मनु खमो हथ न करे आयो। डांबर खान, ये साबा वारा ॿ पुट शैतान 2 ॾींहंनि में तोखे औताक में आणे ॾींदासीं। यादि रखो। सर्फ निकतो आ ॾिस। के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो। भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन। सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में ॻाल्हि कान थी अचे। ऐं बाथरूम धोइण जो कोने छा चंदा त सड़ी या हाट पाट लाइ छा खा चवन। उहो बि सुठो कोन निकतो। हाणे गलती न कयो, हाणे गलती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे, हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो, ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु ॿूथ जे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि में थांव में शीशनि खे धोइण लाइ शाहीन अथव। वाई नई शइ आहे, हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न, अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थांव साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वॾे सघे थी ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो। वठी त कोन आई असां। वठ न लालू खां पैसा त वठी था न।
दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेसमंग जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 0313862682 सिंधी में ॿुधायांव 31318562262। शहर खां सस्तो ॿुधाईंदे। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो रियायत में। राइट में। हा हा सही आहे। सुभाणे वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे। वठी हाणे नाकाम थी मूं वटि आयो लाल जे देरे में जी हुनखे तीली ॾेई छॾींदुसि। डांबर खाना तुंहिंजी हर शर्त असांखे मंज़ूर आहे। हाणे इहे किना चारा मुंहिंजे अखियुनि ॾाढो दूर कयो वञी पंहिंजनि घरनि में किरो। सुभाणे मनु खमू खे ॻोल्हण जी कोशिशि कयो। असांजा चारा किना आहिनि बाक़ी तूं मिस्र जो शहज़ादो आहीं कारी कामण कई खई रे बख्शू तोखे आ तोखे ठीक है डाबर खान हाँ दाचो ॻोठ जी बि सिक लॻी आहे। अम्मा वीचारी पूरी परेशान हूंदी जे तव्हां इजाज़त ॾियो त असां ॻोठा चकर हणूं। मां कोन छॾींदसि खमुआन खे। असां हिकु ॾींहं में वञी वरी मोटी ईंदासीं मुछ खे वटि ॾेई। जॾहिं खां मनु खमू हिन घर में आया आहिनि तॾहिं खां शकीला जी मुंहिंजी ध्यानु ई न आहे। तव्हां हीअं कयो असांजी ड्राइवर सां वञो ऐं वरी मोटी अचो। पोइ मां बि हिन सां वेंदसि। न बबलू नंढा ऐं सुठा ॿार ज़िद न आहिनि कंदा। जी शकीला जॾहिं खां मनु ऐं खमू असांजे घर में आहिनि बबलू ॾाढो ख़ुशि आहे। अल्लाह ख़ैर करे मनु ऐं खमू जो। पर चाचा मुंहिंजी ही ॿई वरी ॻोठ वञणु चाहिनि था। हेरा आहे धी भली ॻोठां चकर ॾेई अचनि पर ही अकेला न वेंदा। असांजे दुश्मननि जी हिननि ते बि नज़र हूंदी। हा मनु खमू खे प्रोटोकॉल सां ॻोठ मोकिलींदासीं। मालिक मां बि हिन सां गॾिजी वेंदुसि। मां बि वञी ॻोठी ताज़ी हवा खाई अचां। अल्लाह ख़ैर करे हिकु राति रही मां बि सुभाणे हिननि सां गॾिजी मोटी ईंदुसि। अदा मनु जी अदा खमू ॻोठ न वॾी गाॾी में हलंदासीं। जाबिर खान जा त जहिड़ा सड़ी वेंदा ऐं नाने मेरा बजा त टीयर ई टिड़की वेंदा। टीयर ठड़कनि जा रूप जो सिरूं कंहिंजे सिर जे मथां किरनि पर साबा जा पुट शान सां हलंदा मुछ खे वटि ॾेई। शकीला जी सुहेल हिकिड़ी ॻाल्हि चयो आहे नाराज़ त कोन थींदी। जी न हाणे मुंहिंजे प्यार जो कुझु हिसो तव्हां खमू मनु जे हवाले करे छॾियो आहे। सुहेल मूंखे इहा ख़बर कान हुई त तूं इहा सोचे रखण वारो आहीं। शकीला जॾहिं खां मनु खमू आया आहिनि तव्हांजो ध्यानु मूं ॾे घटि थो रहे छो हाणे त हुनजी तारीफ़ ॿुधी मूंखे सहारो थो थिए। सुहेल मां सम्झां थी त मां हुन सां घणो वक़्तु गुज़ारियां थी पर मुंहिंजी जान त तूं आहीं। मुंहिंजी मोहबत तो तां शुरू ऐं तो ते ख़तम। सॉरी शकीला मूं त मज़ाक कयो तूं त सीरियस थी। मोहबत जे बारे में मज़ाक न आहे थींदी। सुहेल सच पुछी न त मनु ऐं खमू ॾाढा सादा ऐं अॿोझ आहिनि। उन्हनि खे शहर जी रीतियुनि ऐं रस्मनि जी बि ख़बर न आहे। मां उन्हनि खे मुकमिल शहरी बणाईंदसि। जीअं मूं नाचीज़ खे किथां किथे पहुचाए सघूं। ख़बरदार जो पंहिंजो पाण खे नाचीज़ चए थी। तूं शकीला जो प्यार आहीं ऐं प्यार खां वधीक का बि शइ न आहे हूंदी। सची कसम सां। गर्मी जो टेप करी यो पोरो मुर्स न मरी पियो असांजे किची में पजी वेंदो। इहा टेप अॼु मां भॼंदुसि ज़रूर। वॾो रुलायो अथसि वॾो दलील कयो अथसि। मजबूर वा आशिक मजबूर वा बन के दो भी कंदा रहोगे सूह जो सॼी त
थो सहकायो ससु ये तो कोन अंदर वञण महिल टेप खे बंदि करे थो इन में मुझाए थो थिए टेप हले त जिथे हुते ॻोल्हे वठांसि न आहे कदे नंढड़ो पर अकुल को वॾो पर पटियासीं कीअं हिन मां लोह थियासीं रुगो हथ अचे टेप सां गॾु बाबे खे बि वञे जो सारे रुगो तरीक़ो आहे सहकार वारो ससु इश्क आहे आफत ना है मुझो दोह साईं लिखे पढ़े ते न आहे नंढे वॾे ताईं मजबूर वा बुरा बीदा माता को मा कोन थंदो साई ऊपर तो बात को साई हाने न होता बात की पियो मामला खाता अत्ता तो मजबूर वा बली के अरे मार पवई बाबा मारे जनी कोन थदी दो साई हे भाई दुआ बा कोन थदी दो साई सब भला जो वठो साई अॼु जेको मूंखे तो पुछड़ो कयो हाल जिंदगी में असां तोखे कोन कयो हूंदो सब भला जो वठो साई मजबूर वा आशिक मजबूर वा बन के डोबी लगा रहोगे सूह जो सलामी हूँ दो सनम जो सलामी हूँ दो बली को बोता रहोगे मजबूर वा बख्शो साबा छोरा पंहिंजा सऊदी त न मोकिले छॾिया कहिड़े बेड़े में विया आहिनि अलाए नज़र ई नथा अचनि निभागी या पुट डाबर खाना लगे ईअं ई थो ईअं कीअं थो लॻे हू त शहर में शहर में डांबर खान इन जो मतलब त शहर में ही हूंदा डांबर खान माफ़ करे छॾियो केतिरी बि ॿार आहिनि माफ़ तॾहिं कया न जॾहिं मुंहिंजी का शइ खणी वञे न मार पे महिमान जे खमीस मां पैसा कढी वञे न त मां भरे ॾियां न महिमान जो खमीसूं ई खणी विया आहिनि डांबर खान उर्फ वारो भाटे पंहिंजे पीउ खे टुड़ाईंदो थो अथई इहे ॿई चरिया आहिनि छिता थिया आहिनि लॻे थो टुकर में ज़हर ॾेई इन्हनि खे मारणो पवंदो अचो मूंसां गॾिजी ॾिसो माजरा छा आहे मार का पवई अल्लाह कदो नाक खाईंदी नाक कारियल खाईंदी कारियल अल्लाह मार दी लुटी खाईंदी हक खाईंदी कदो लग जुई याद इने कोन घर मां तो ता एरी कदो से याद कदा यो चाचो डाबर खान छोरी तो इने के पुछड़ो करे अपो छोरा पेट थो फाड़ी मां पेट में लगू जा मां जब तो सदो दियो ताता सलाम वालेकुम सलाम छो सबे निकरी पियो ही रिची वजी त केर मेरी तुई छोरा पी के छो तो डोड़ाईंदो वधी चाचा तो आरो भा बताल थियो बताल आशिक मजबूरा केसट बुधी सजे गोठ के मथे में सूर विझी चलो तस आशिक मजबूर सो बियो अंबचूर मोबाइल खे कंहिंसां मोहबत थी वई आहे छा छोरन ठगी करे केसट पढ़ी ॾिनी थस सॼो ॾींहुं वणनि ते वेही थो वॼाए कहिड़नि छोरनि ये साबा वारा पुट न आहिनि मनु खमू अहीं छो था समझायो मां नंढो ॿार न आहियां सभु कुझु समझां थो पर लाचार आहियां मजबूर वा ढोलू इन आशिक मजबूर जूं टंगूं भॼी आशिक चिकना चूर करे मूं वटि वठी अचो मरी थो चाचो हिजो मां तो मम्मा थी वियो आहे
न लभत हे बशरू बशरू कोन कला कुझु बि और जो दलील थी आया भई डामर खान ज्वर में तो अहिड़ी गर्मी आहे जो असांजो सिर थो वञे। डाबर खाना तो वारो भाई अलाए काड़ो तितरा एड़ो छपाई जो लभे ही नथो। मां कसम सां तो चवां ज्वर में कौन है दा अखियूं फारे गोलियो तो लभे न पर खान कुत्ता सरकारी कुत्ता घुरा बाकी तुझे नक में दम आ त पाण सुंघी वञी गोली। इश्क आहे आफत ना है मुझो डोह साईं लिखे पढ़े ते न आहे नंढे वॾे ताईं मजबूरवा केॾो बि कंदार नाकामी 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 टे चक्कर नाकामी मिली है तव्हांखे। पहिरीं नाकामी इंस्पेक्टर अली, ॿी नाकामी मनु खमू, टी नाकामी नंढड़े छोकिरे जो बची वञणु। बॉस अॼु ॾींहं ताईं सलमान जी शतरंज मां को बि मोरो बग़ैर इजाज़त चढ़ियो न आहे पर इंस्पेक्टर अली असांजे मोरे जी मौत जो सबबु बणिजी वियो। बॉस इन को अॻु में असांजो मोरो जो ज़बान खोले असां उन खे ख़तम करे आया आहियूं। असांजी गोली हुनजी ॿोली हमेशह लाइ ख़तम करे छॾी। बॉस इंस्पेक्टर जो आख़िर छा कजे? इहो सूबेदार असांजी राह जी रुकावट बणिजी चुको आहे। राह जो रुकावटूं हटाइण तव्हांजो कमु आहे। इहो कमु तव्हांखे करणो आहे। बॉस हिन इंस्पेक्टर जी बदली कराए छॾियो। इहो मामूली इंस्पेक्टर मामूली 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 माचिस जी तीली खे बि न सम्झो छो त उहा माचिस जी तीली बारूद जे ढेर खे जलाए खाक करे सघे थी। बॉस तव्हां सिर्फ़ हुकुम ॾियो हिन इंस्पेक्टर जो किस्सो ई ख़तम करे छॾियो। न सलमान न अहिड़ी जी शतरंज जो इंस्पेक्टर आख़िरी मोहरो आहे। सिर्फ़ 3 मोहरनि जो मौत सोचो उन खां पोइ उन्हीअ जो मौत पाणे थी वेंदो। बॉस हिन चक्कर कामयाबी असांजा कदम ज़रूर चुमंदी। जिब्रान खान जो सॼो खानदान तव्हांजे अॻियां हाज़िर कंदासीं। बॉस हाणे इन इंस्पेक्टर खे असांजे तां केरु बचाए न सघंदो। इन मिशन में असांजी कामयाबी ज़रूर थींदी। बॉस हिन चक्कर सां नाकाम थी मोटी अचो असांजो सीनू तव्हांजी गोलियूं। पोइ वञो वञी तयारी कयो। इन मिशन जी कामयाबी तव्हांजी ज़िंदगी, नाकामी तव्हांजो मौत। गाड़ी असांजे वटि पई अचे। डामर खान गाॾी अचे त हेॾे थी पर आहे अलाए कंहिंजी। लॻे थो नवाब खान जी हूंदी। उन जी गाड़ी नथी लॻे ही को ॿियो माण्हू आहे। लॻे थो रस्तो भुलिजी पियो आहे। डांबर खान जेको बि हूंदो ख़बर पइजी वेंदी। मनु खमो या मां भूलियो आहियां। डांबर खाना छोरा उहे ई अथई। पोइ इहो जटे पुट छटी छो करे बीठो आहे। असां इहो ॻोठ में कॾहिं न ॾिठो आहे। डाबर खाना गुड़ जी का ककरी नज़र नथी अचे। छोरा त सफ़ा शानदार लॻा पिया आहिनि। मोचरा बि शानदार हणंदासीं। मां चवां थो डांबर खान मूंखे मोकल दे मोकल आला जब पटेचा ऐं हाणे इते चटा फाड़े छॾियूं। हा त पोइ वञो। कहिड़ो चवण
तूं त सही न अल्लाह ख़ैर करे पर कंदो कोन जहिड़ा पिरकार आहिनि हलो हलो सीधा जा जाबर खाना वठी पई अमानत बख्शू जाबिर खान नओं वठो हूंदो आहे छा कमो ही वाठो ना आहे असांजे ॻोठ जो नंढो रईस आहे सम्झी नंढो रेस हा हा रेस जाबर खान नंढो भा डांबर खान हिकिड़ो भाउ जाबिर ॿियो वरी डांबर ख़ामोश उहे ॾंद ई ॾाठूं ॿियूं जेको कम थो चॿारे सघनि मुंहिंजा त ॾंद ई भॼी पिया आहिनि हीउ ॾिसो अब अल्लाह ख़ैर करे बात में चोर खाटणी विया अथई छा बुढ़ा टीबी जा मरीज़ असांजे रस जे शान में गुस्ताखी थो करी अबा इहो कहिड़ो हिन जो शान आहे जो हे पंहिंजे ॾंदनि सां पान बि नथो खाई सघे बुढ़ा छटी खई अथई गड़ो थो वसे जा अल्लाह ख़ैर करे उस खां छटी खई अथमि मींहुं वसंदो त छपर खे ॿियानी ॾेई मथे कंदे जा दादा हिननि जे लाइ महिमान नवाज़ी जेको सामान पियो आयो खणी अचो सामान ॾिस तो सवायो खणी सवायो ॿियो छा खणी अबा भली बंदोबस्त कयो पर यार मां झूनो मुड़िसां किरी वारी भाॼी खाईंदो आहियां कारे मिर्च में दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थींदा हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ में ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 यार ढोलू
मस वञी दिलि जी पा झकी कईसीं दिलि त चए भई 5 ॾींहं लागी था पादराणो आहे मनु कम खे जे मरी पवना त पोइ छा थिए हा कुत्ती जे गुलनि खे पथर हणण सां कोरट फाई कोन ॾींदी आहे। मां त छोरनि जो रुगी करंगो कुटियो आहे। जेकॾहिं हूंदुनि पितो ई नास त अख खणी बि न ॾिसंदा असांॾे। ॿियो काॾे बाबो हूंदो त कहवण ते पर हाणे लभे आहे तुलो भिंड ते तो। अरे हो ॾिस इहो शरीफ़ आहे न। हा हा आहे त उहो पर वणनि में छा ॻोल्हींदो तो हुते। मारे छॾियो सफ़ा बाबे इन खां त सुठो टेप वॼाइण ॾियां हाणे त सफ़ा असांखे वॼाए छॾी अलाए किथे हूंदो। माखी थी शहर में महांगी खपे पतंदो हूंदो ॻोल्हींदो ॿियो छा। इहे इन चोटी या निभागा इन्हनि जो मुंहुं ॾिसी माखी उॾण शुरू कंदी या त तकड़ में खाॼी खाइण शुरू कंदी। टेप खे हंधनि वारी पेती में रखियोसीं उतां बि फलोरे कढी वियो मरी पए हा त हिकिड़ो ई सूर थिए हा हाणे त रुगो सूर ई सूर आहिनि नचो करे छॾी सफ़ा। अरे चाचे जा वाथा हिते छा था कनि किथे इन्हनि त बाबे खे पिलोरी न ॾिनी तूं छा थो कयां यार डोलू हलो त हलू हरकत हेॾे थो अचे अचण ॾियोसि छा कंदो मोतबर। देवाल शरीफ़ वती तो वणनि में वाजाईंदो यार बाबे खे पियो ॻोल्हियां। इहो राणो कूकू कंदो काक महले छा आहे ढोलू। हा शरीफ़ छोरनि खे साटो ॾिनोसीं सो छोरा पंहिंजी मां साबा खे साण करे शहर ॾे हलिया विया वॾी गाॾी में। बाकरे फर वांगुरु पिणे मेरा बि बरलाट कंदो गाॾी जे पोयां साबा कंदो शहर रवानो थी वियो। यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव माण्हुनि जा पीउ न हुजनि हा बस माण्हू खुंबी वांगुरु ॼमनि हा ज़मीन में। अरे अबो असांजो ॾिसो अथई आहे रंबीअ ते तो पर तंग केॾो कयो अथसि। वञी शहर में ॻोल्हीसि जे रक्शे जे हेठां अची वियो त तव्हां यतीमनि जी लिस्ट में अची वेंदो। हा यार अञा 2 ॾींहं खनि हिनखे ॾिसूं था पोइ वरी इन सूखड़ी ॾाॾे जीअ खे शहर में ॻोल्हणो पवंदो चङो मसाला ठीकु आहे हलूं था। चयो माइन हलो त हलू इहो वॾो हरकती आहे। हलो अबो मेरा आप छुई हदोदी कोन छुई इते भी छुई बकरूजा रो मेरो कादे हेले कोन शौकताल बनी दे ठीक है आप साथ हो मेहरबानी अस्सलाम दो सब खेरा अल्लाह खैर तो खेरा अल्लाह की मेहरबानी अबो मेरा आप छुई सब लग मिलो शौकताल बनी दिया कादे रो अकेलो हो हां शौकताल बनी दे हां पक्का करना हां देख अरे है बकरी दे लो Apa berapa? Apa? Ada kumci. Oh, dos. Ah, babe do canto be to lo jana bicho ata bjale be thoa tu. Jo ka de.
बाबा बाबो काथे आ पिड़े विले जो तो लाउड में पड़ा यार ना इते जोर में तो गोली बिल्लो आ जा तू कर ही तबे थो ही मां ते घाट थोड़ा घाट अरे यो छा थोड़ी सी बाहर ही जा तो खबर नाहे माण्हू ते छा करण ईंदा गलती थी वरी थो हल हल वजा थो वरी थो बुलाए ना ए टाइम में हल हा वजा थो अरे वरी जाए मां चयो कॾहिं बापो ॾिसी न त पोइ उनखे चजाए त घर अचे ना ना मां पे घर वठी वेंदो निकरण गुंदी ए पासे अॼु कारो अरे ही छा कुकड़ी चूसन समेत बीठी आहे उहा है या मां भुलियो आहे उहा ई आहे पीछे क्यों पड़े हो? यहाँ केड़ी बोली थी गालाए साबा? तो साबा ना है? नहीं, मैं तो किसी साबा को नहीं जानती। What is your name, नाना मेरा? अरे बनो, तुम तो मुझे सुना नहीं पापा। Oh, I know, you are your father. I know. अंग्रेजी की तो गालाए? खाक अंग्रेजी तो गालाए। नानी मेरा वाला खबर भी मेरा पैसा पर। हाँ बाहा, जे तू साबा ना है, मनु खमो है ना है ने, अदा मुखे माफ कजो, मां वना दो, पर हिकड़ी गाल बुधो, जेकर या साबा मिले वनी, तो उन्हें के चदो बचकू वाला उन्हें जाए ते कब्जो ना कर, वो अची छनाए। हां। अरे मुआ मेरा पे तू ते भी मैं साबा साबा। अरे मुआ मेरा पे भी। हां कौन भी तो साबा मां तो साला दी ना तू ते भी। घर भी तो ये बक्सुवारा, उन्हें ते कब्जो ना कर। मां मनु खमो खबर आ। मां साबा। अरे ओ बक्सू कहानी घर ते कब्जो तो करे। ओ हलो ने। ले मां को हलो मां ता हनी पार छडा।
हूं कुर पुॾे कान बाक़ी हाणे जी वठ केरु आयो तव्हां? केरु तव्हां? अची वेंदी अब आयो केरु बस कर वठी हलो सभिनी खे अचो मूंसां ताणे शकीला तू फिक्र न कर मां ने ॾिसां तू फिक्र न कर मां तव्हांखे माण्हू थी बताऊं वो मुझे पापा की खड़ी हुआ और मुझे भाग के भी खड़ी हुआ हाँ खुदा के वास्ते मुझे पापा और मुझे भाग आनी दियो बहन तू फिक्र न कर मुझे भाग के बाबा के बचाएंगा से सब अच्छा हम हला दा कमू अज मरी भी असा इन जिंदगी भाग के बचाईंदासीं अच बहन तू उते गए बस असा हिन मलाई मोटू था अज तव्हां एडी जी दिल खुश करे छॾी अज तव्हां खे एडी दौलत सां माला माल करे छॾींदो छो त एडी जा सभु ख्वाब पूरा थी विया एडी तोखे मां पंहिंजी सॼी मिल्कियत लिखी ॾींदुसि इहा तुंहिंजी भुल आहे कमीना इहो तुंहिंजो ख्वाब कॾहिं बि पूरो नथो थी सघे एडीअ जे अॻियां तो ज़बान खोली शायदि तोखे ख़बर न आहे त एडी जी शतरंज में फाथल माण्हू एडी जी मर्ज़ी खां सवाइ साहब न आहिनि खणी सघंदा हिकु दफ़ो हथु खोले ॾिस ॾिस त सिकंदर कीअं थो तुंहिंजे साथियुनि जो ऐं तुंहिंजो साह कब्ज़ करे सभिनी जो मौत थींदो जेकर जिब्रान पंहिंजी मिल्कियत मुंहिंजे नाले न कई न त सॼो खानदान मारींदुसि सॼो खानदान जिंदगी ऐं मौत मुंहिंजे रब जे हथ में आहे जंहिंजे मर्ज़ी खां सवाइ पन बि न चुरंदो पर मुंहिंजे साथियुनि जो टेगर ते रखियल आंगुर चुरी वयूं न त तुंहिंजी पीढ़ी पुरज़ा पुरज़ा थी वेंदी असां उहे अणपढ़ियल आशिक आहियूं जिन छोकिरी मैसेज मोकिलियो आहे न पढ़ी नथा सघूं अदा तूं पढ़ी ॾे अरे इहो छा पढ़ंदो
इहो पारा उठे छापा इहो कीअं पढ़ंदो न पढ़ियल अथई लॻी शर्त न पढ़ी सघंदो लॻी शर्त केॾी शर्त लॻी जेकी लॻी कोन पढ़ंदो अनपढ़ियल हूंदो तव्हां मां तरफ़ सां पढ़ी अचो मैसेज त पढ़ी ॾियां हलो मैसेज छा आहे छोकिरी मैसेज मोकिलियो आहे आई लव यू लिखियो अथई सेठ जिब्रान जल्दी फैसलो कर जो हिन पिस्टोल में गोलियूं सिर्फ़ 6 आहिनि हिन जी खोपड़ी तमामु नाज़ुक आहे न न तव्हां मुंहिंजे बबलू खे नथा मारे सघो मां सही कयां थो न चाचा न तव्हां सही न कजो हा चाचा जिब्रान ही ब्लैकमेलर असांजो कुझु बि बिगाड़े नथा सघनि सिवाय धमकाइण जे खबरदार केरु पंहिंजी जॻह तां हेॾे होॾे लॻे तव्हांजे पोस जी खोपड़ी उॾाए छॾींदासीं खोलो हिननि खे खोलो शाबाश मनु कमू शाबाश सिकंदर सोहेल तू अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 आहिस्ते ॻाल्हाए चाचा हींअर सिकंदर तुंहिंजो गार्ड न पर मौत आहे मौत छो गद्दारी सिर्फ़ तुंहिंजे खून में आहे मुंहिंजो खून बि करे सघे थो सेठ जिब्रान तुंहिंजो खून हा मुंहिंजो खून सोहेल मुंहिंजो पुटु आहे मां केरु आहियां ॾिसणु चाहींदे अल्लाह खैर करे अरे कदी कौन सेठ जिब्रान बता सुनाती चाचा मुंशी तू मुंशी हाँ मुंशी इन्हें मुंशी जे लफ्ज़ खां एतिरी त नफ़रत थी वई आहे जो मुंहिंजो सॼो वजूद ज़हर बणिजी वियो आहे
मुंशी 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 बस हाणे ही मुंशी सेठ से नहीं दो सेठ बाक़ी सवाल सुहेल ऐं सिकंदर जो ही मोहरा मोहिने लाइ रखिया आहिनि जेकॾहिं का कसर रहिजी वञे त ही पूरी करे छॾीनि छो त गद्दारी हर ग्रुप में आहे जीअं तो वटि मां जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि खुली पवे हा त सुहेल ऐं सिकंदर पंहिंजो कमु शुरू कंदा इहे सिकंदर हाँ मुंशी ओ मुंहिंजो मतिलबु त एडी चाचा जिब्रान तोखे यादि हूंदो तो मूंखे केॾियूं ऑफरूं कयूं तो मूंखे चयो कार वठी ॾियां शुगर मिल तुंहिंजे नाले कयां पर मां हमेशा तोखे इनकार कयो छो त ख़ैरात में वरतल शइ मूंखे बि नापसंद आहे उन करे एडीअ जे मशवरे ते उनजो मोहरो बणिजी वियुसि बाक़ी तोखे त ख़बर आहे चाचा किथे किथे हमला थिया ऐं कंहिं कराया समझी त वियो हूंदे चाचा पर क़िस्मत सदाईं साथ नाहे ॾींदी कुत्तो बि टुकर खाई मालिक सां वफ़ादारी कंदो आहे मां त तोखे कुत्तो बि नथो चवां अड़े दौलत जी बुख हुई त हिकु दफ़ो प्यार सां चई त ॾिसी यार सभु कुझु तुंहिंजे नाले करे छॾिया पर हाणे मारणो अथई त मारे छॾ तोखे हिकु रुपयो बि कोन मिलंदो जेको छिनी खाइण में मज़ो आहे सर जिब्रान उहो ख़ैरात में न तुंहिंजो खेल ख़तमु थियण खां अॻु तोखे मनु ऐं खमो जो तमाशो ज़रूरु ॾेखारींदुसि मजी छॾो सर जिब्रान तोखे केर थो बचाए जंहिंखे यादि करणो अथई यादि कर मूंखे बचाईंदो मुंहिंजो मौला अली मुश्किल कुशा जंहिं ख़ैबर जे किले खे उॾाए छॾियो जंगो जबल चवनि था नादे अली अली मुश्किल तू मुंहिंजी हल कजे मुश्किल कुशा अली 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 अॼु ही इंस्पेक्टर अली अलीअ जो गुलाम तुंहिंजे हिन जबर जे जहान खे रेज़ा रेज़ा करे छॾंदो
शतरंजी हाणे तुंहिंजो खेल ख़तम।
साहब मूंखे आई जे पंध ते पहुचाए कोन काने रमन जे बस सेठ जिब्रान बस खड़ो तमाशो थियो अज मां तो के जिंदा न छड़ींदुसि बस अॻिते वधण जी कोशिश न कजांइ तो जो आखिरी टेप अची वियो जिब्रान मुंशी नमा कराम कमीना इन्हें पुटला दौलत गद पियो करी ना दिस पांचे ने कमीने बेहया जी मौत आई तू मुझे टुकरन ते पलजण वारो तू मुसा धोखो कयो तू मुझे बचण के मारण पे चाही जेल के हवाले कयो वठी हलो उसने के खेल तबाह जो चाहिए पर कामयाबी नहीं मुंशी उर्फ एडी हल तुझो काल कोठड़ी इंतजार थी करे जिब्रान नियत जंहिंजी बद ऐं उन कुत्ते जी मानी रद मनु खमो तव्हांजी वॾी महिरबानी मुंहिंजी मदद कयो ऐं मुंहिंजो घर उजड़ण खां बचाए वठो तुंहिंजी महिरबानी